सिंधु दरिया ते कोब डैम या कैनाल क़बूल नाहे, साज़िश कई हुई त हिक हकाणी कंदासीं। अहिड़ो इज़हार सिंध तरक्की पसंद पार्टी दिलेबदीन जे इजलास खां पोइ ज़िलई सदर शाहनवाज़ सियाल साफ़िन सां ॻाल्हाईंदे कयो आहे। हुन इहो बि चयो त डॉक्टर कादर मक्सी जी क़यादत में सिंधु दरिया ते कैनाल ॾियण वारे मनसूबे जे ख़िलाफ़ सगारी जदोजहद शुरू थी चुकी आहे, जेका मरहले वाइज़ जारी आहे। हिन चयो त सिंधु दरिया सिंध जे 6 करोड़ माण्हुनि जी जियापे जो वाहिद वसीलो आहे। उन सां हथ चुरांद करण जो मक़सद सिंध जी आवाम जो क़त्ल करण बराबरि आहे, जंहिंजे ख़िलाफ़ 6 करोड़ सिंधी आवाम सरापा एहतजाज आहिनि। हुन चयो त पीपी हुकूमत हिक तरफ़ कैनालनि जी मुखालफ़त करे रही आहे त ॿिए तरफ़ वफ़ाक़ में वरी पीपी क़यादत कैनालनि जे मनसूबे ते ऑर्डिनेंस जारी करे सिंध जे ढेठ वारनि ते सहियूं कयूं पियूं वञनि, जेका सिंधी आवाम सां वॾी धोखेबाज़ी आहे। हिन मौक़े ते महेंद्रो पन्नुल निज़ामाणी, गुलाम क़दर मर्दानी, सुमरो खान दलवाणी, हनीफ जट ऐं ॿिया बि गॾु हुआ।